अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। मोरो खां सिटी रिपोर्टर जानी जुमानी, कैमरामैन आरफ अली यूसुफ ज़ई सां। मोरो जे नौजवान सहाफ़ी जानी जुमानी जी 31वीं सालगिरह जी तक़रीब सीनियर सहाफ़ी ज़फ़र पांवर पारां मोरो प्रेस क्लब में मुनक़द कई वई, जंहिं में सदारत सदर प्रेस क्लब खुदा बख़्श मेमून, जनरल सेक्रेटरी गुलाम असगर चाडियो कई, जॾहिं त नवाब असगर कोराई, ज़फ़र उल हक़ पांवर, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, मंजूर लिगारी, अज़ीज़ कोराई, आज़म कोराई, वहीद रज़ाक मस्तोई, आरफ अली यूसुफ ज़ई, अयाज़ हुसैन मोराई, मोहम्मद सूमर खान सोलंकी, जुम्मन खान मोराई, जानी मोराई, गज़नफर कोराई, अज़ीज़ साबकी, इमरान लिगारी, सलीम सोलंकी ऐं ॿिया पिणु शरीक थिया। उन मौक़े ते नौजवान सहाफ़ी जानी जुमानी जी सालगिरह जो केक काटियो वियो, जॾहिं त प्रेस क्लब जे सदर खुदा बख़्श मेमून ज़फ़र पांवर आरफ यूसुफ ज़ई ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी जानी जुमानी हिकु मेहनती जाखोड़ी नौजवान सहाफ़ी आहे। संदसि सहाफ़ती ख़िदमतूं हर ग़रीब मिसकिन बेपोच लाइ रहियूं आहिनि। उमेद था करियूं त अहिड़ी रीति उहे ख़िदमतूं जारी रखंदे हक़ सच ते बि सहाफ़ती फ़र्ज़ु निभाईंदो रहंदो। हिननि चयो त सहाफ़ती सफ़र हिकु अड़ांगो सफ़र आहे ऐं कंडनि जी सेज आहे, जंहिं ते हलणु तमामु ॾुखियो आहे। उमेद था करियूं त नौजवान सहाफ़ी पंहिंजी सहाफ़ती किरदारु भरपूर नमूने सां निभाईंदा। इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।